दादू शहर जे गवर्नमेंट पायलट हाई स्कूल जे 7हीं क्लास जा 3 शागिर्द पुरस्कार तौर गुम, वारसन पारां अगवा जो शक। ख़बर मूजिब 3 ॾींहं अॻु दादू शहर जे नजम कॉलोनी वासी शागिर्द फरहान ब्राह्मणी, यामीन भंड ऐं भट्ट मोहल्ला जो रवायसी शागिर्द मसूद नारे जो पुरस्कार तौर गुम थी विया। गुम थी वियल शागिर्दनि जे 2 भाइरनि करीम बख्श नारे जो ऐं नसीर अहमद भंड दादू प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2 मार्च ते शागिर्द मसूद नारे जो यामीन भंड इम्तिहानी फार्म भराइण जो चई स्कूल वञण बाद घर वापस न आहिनि मोटिया। शागिर्दनि सां फोन ते राब्ते करण जी कोशिश कई पर हिननि जा नंबर मुसलसिल बंद वञी रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त पुरस्कार तौर गुम थी वियल 3 शागिर्द हिक ई क्लास में गॾु पढ़ंदा हुआ। शागिर्दनि जी गुमशदगी बाबति ए सेक्शन थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद पुलिस असां सां ताउन करण लाइ तयार न आहे। शागिर्दनि जे पुरस्कार गुमशदगी बाद संदन वालिदीन सख्त परेशानी में मुब्तला आहिनि। गुम थी वियल शागिर्दनि जे वारसनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां मुतालबो कयो त शागिर्दनि जी ॻोल्हा में मदद करे उन्हनि जी वापसीअ खे मुमकिन बणाए वारसनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। अज़ीज़ुल्लाह ख़ास के लीतोंग न्यूज़ दादू।